जो खेड़े सो खाए जो नारो ॾींदड़ सूफ़ियुनि जे सरताज शाह इनायत शहीद जे 311 उर्स मुबारक जूं तक़रीबूं शुरू थी वयूं आहिनि। दरगाह जे गादी नशीन सूफ़ी अताउल्लाह सतारी सूफ़ियाणे संग सां रैलीअ जी सूरत में मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी। रस्म मूजिबि दरगाह जे अङण में सूफ़ी अताउल्लाह सतारी सूफ़ियाणे राग जे कचहरीअ में मुरीदनि सां गॾु वेही राग ॿुधो। हुन मौक़े ते सूफ़ी फ़नकारनि शफ़ी फ़कीर ऐं साथियुनि सरतियूं कयूं सींगार जानिब आयो आयो जो में ऐं ॿिया कलाम ॻाए पंडाल में मौजूदु माण्हुनि ते वजद तारी करे छॾियो। जॾहिं त मुख़्तलिफ़ नालनि सां क़ाइमु 372 ॿारनि में मुख़्तलिफ़ सूफ़ी फ़नकारनि सूफ़ियाणा कलाम ऐं भॼन ॻाए भेटा पेश कई पई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk